मुराद अली शाह साहब का यो मुतालबो है तो सही कोरोना जी जेका ही वबा आई है उनमें सिंध हुकूमत तमाम सुठो कम कयो है पर सही इन लॉकडाउन जे करे थरपारकर जिले में जो गुजरान 75% माल ते है, माल जो पीढ़ियों बंद थी वयूं आहिनि, माल जो विकिरो बंद थी वियो आहे। उन जे करे ॿाहिराड़ीअ जा जेके माण्हू आहिनि उहे फाका कशी ते मजबूर थिया आहिनि, छाकाणि जो उन्हनि वटि न नौकरी आहे न असां वटि थर में का वॾी मिल आहे। जेके बि मज़दूर माण्हू कराची में मज़दूरी कंदा हुआ या ॿियनि जॻहियुनि ते मज़दूरी कंदा हुआ, होटलनि ते मज़दूरी कंदा हुआ, उहे बि नौजवान वापसि अची घर वेही रहिया आहिनि। माल विकिजे कोन थो, ॿियो ज़रियो न आहे, उन लाइ करे माण्हू बुख ते आहिनि। त मुंहिंजो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खे इहो अर्ज़ु आहे त साईं थर में कार्ड ते जेका आहे शनाख़ती कार्ड ते कणिक जेका रिलीफ वारी आहे उन जी ॿीहर विरासत शुरू कई वञे। इहो वाहिद हल आहे थर में ॾुकार जो बि खे असां मोह इन कणिक जे ज़रिए ॾिनो हो। हीउ जेको कोरोना वायरस आहे इन में जी जेका मदद आहे उहा बि महिरबानी करे कणिक जे ज़रिए कयो ऐं इमदादी जेका विरासत आहे उहा बि जल्दी कई वञे, छाकाणि जो असां वटि माल जे विकिरे खां सवाइ, चौपाई माल जे विकिरे खां सवाइ ॿियो को बि हिते कमाई जो ज़रियो न आहे। बिराए महिरबानी करे थर में जेका बि इमदाद थी सघे, जेतिरी बि इमदाद थी सघे उहा कणिक जी सूरत में कयो ऐं सरकार पारां जेका ऐलानियल इमदादी आहे उनखे जल्दी विरासत कयो जीअं माण्हू बुख खां बची सघनि।